अनफुसिना मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फ़ी वुजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिका मसलुहुम फ़ित तौराति व मसलुहुम फ़िल इंजील। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह फ़ी अस्हाबी ला तत्तख़िज़ू मग़रदम मिन बअदी। हर किस्म जी तारीफ़ हम्दो सना वदाई वाखाण किबरियाई अकेलाई बादशाही तन्हाई उन अल्लाह रब्बुल आलमीन जे लाए जै असांखे अशरफुल मखलूक़ात करे खलकियो। उनखां बाद दुरूद व सलाम न इमामुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन सय्यदुल मुरसलीन मुहम्मद मुजतबा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते जै असांखे जहालत जी कारन ऊंदाहिन मां कढी करे हिदायत जे सही ऐं रोशन मुनव्वर रस्ते ॾांहुं असांजी रहनुमाई फरमाई। अज़ीज़ दोस्तो, अल्लाह रब्बुल आलमीन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने ऐं हुन जा जेके प्यारा सहाबियन उन्हनि जो तज़किरो पंहिंजे क़ुरान मुक़द्दस जे अंदरि फरमायो आहे। फरमाई मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम। मुहम्मद ऐं हुन जा जेके साथियन सहाबान उहे पाण में इंतिहाई रहम दिलन हिक ॿिए जे मथां जानिसारन हुननि जी मोहब्बत जो तव्हांखे मिसाल कोन मिलंदो एतिरी यानी उन्हनि जी मोहब्बत ऐं काफ़रनि जे लाइ सख़्त। त अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ुरान हक़ ऐं सच ते मबनी आहे। त अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो मुहम्मद ऐं हुन जा साथी जेके आहिनि पाण में रहम दिल आहिनि, पाण में उन्हनि जो दोस्ती। त हुन जे बरक्स जेकॾहिं असां सहाबा अल्लाह रब्बुल आलमीन हिकु गवाही ॾेई छॾी हुन खां बाद असां सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जे इख़्तिलाफ़ खे खणी करे बहसो मुबाहिसे को शुरू कयूं त यकीनन असां अल्लाह रब्बुल आलमीन जे इन कलाम जो इनकार कयो। अने सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन में कुछ सहाबान जंहिंखे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हुदैबिया जे मौक़े ते उन्हनि जो इंतिखाब कयो, हुननि खे इज़्ज़त व इकराम सां नवाज़ियो। कुछ अहिड़ा सहाबा जेके उहद जे मैदान ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फ़ज़ीलत ॾिनी। कुछ अहिड़े सहाबा जेके जंगे बदर जे अंदरि शरीक हा उन्हनि खे अल्लाह रब्बुल आलमीन हिकु मक़ाम ॾिनो आहे। उन्हनि मक़ाम उन सहाबा खां वधीक उहे अशरा मुबशरा सहाबा जेके 10 सहाबी जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जन्नती बिशारत ॾिनी ऐं उन 10 जेके सहाबा में सर फ़हरिस्त जेके आहिनि 4 सहाबा सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु, सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु, सैयदना उमर उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु, सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु। उन्हनि चईन में सभ खां अव्वल तरीन सरे फ़हरिस्त जेको सहाबी आहे अंबिया खां बाद सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु। ओ अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु
जेको सिद्दीकियत जे आला ऐं अरफा दर्जे ते फाइज़ आहे, जंहिंखे सदाकत सिद्दीकियत जो जेको लक़ब आहे, तमगो आहे, उहो दुनिया जे कंहिं माण्हूअ कोन ॾिनो पर अल्लाह रब्बुल आलमीन ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जिब्रील अमीन जे ज़रिए इहो तमगो मिलियो। त केॾो वॾो एज़ाज़ आहे सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु, जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन इम्तियाज़ ॾिनो। ओ सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु, जेके पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हर मौक़े ते गॾु हूंदा, हिजरत जो मौक़ो हुजे या मक्के बैतुल्लाह जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दावत ॾियण, ओ मौक़ो हुजे, हर मौक़े ते सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जेके पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु ऐं काइनात जे अंदरि अंबिया किराम खां बाद जेकॾहिं कंहिं शख्स जी का कंहिं सहाबी जी फज़ीलत आहे सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला। ऐं चूंड, इहो इंतिखाब खुद अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु जे ज़बानी ऐं संदसि पुट जेको आहे इहो सवाल कयो सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु खां, त काइनात जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद अफज़ल तरीन इंसान केरु, अय्युन नास खैरुन बाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, केरु ॿियो सवाल करे पंहिंजो पुट, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन ने सवाल जे लाइ कहिड़ी शख्सियत खे चूंडियो, सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जे पुट खे चूंडियो। ऐं सवाल कंहिंसां कयो वञे, अली रज़ी अल्लाह तआला अन्हु। त अली रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे पुट खे फरमाईंदा, जेकॾहिं तव्हां मूंखां पुछणु चाहियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद अफज़ल तरीन इंसान जे बारे में पुछणु चाहियो त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला। वरी पुछंदा सुम्मा मन, उन खां बाद केरु, वहीं सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला, उन खां बाद सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जो जेको पुट मोहम्मद बिन हनफिया चंदा, मूं पंहिंजे सवाल खे तब्दील कयो। मुंहिंजो मताब मुंहिंजो वालिद सैयदना उस्मान जे रज़ी अल्लाह तआला अन्हु जो नालो वठे, इन जे करे मूं उन खां पुछियो त बाबा उन खां बाद तव्हां ई हूंदव? फरमाई न, उन खां बाद सैयदना उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु। आऊं त मुसलमाननि जो हिकु आम इंसान आहियां, ॾिसो त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जी अफ़ज़लियत फ़ज़ीलत ऐं हुन जो आला ऐं अरफ़ा वन सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे ज़बान सां फ़यान सही बुख़ारी जे अंदरि मौजूदु। त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु खे सदाकत सिद्दीक़ जो लक़ब जेको मिलियो, कहिड़ी शइ जे करे मिलियो, इहो इम्तियाज़ या चूंड जो तमगो कहिड़ी शइ जे करे मिलियो, जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे महिल इसरा व मेराज ते विया, बैतुल्लाह खां मस्जिद अक्सा खां बाद आसमाननि जो सैर, जॾहिं हुतां वापसि थी करे अचनि था, हिकु रिवायत में अचे थो जिब्रील अमीन खां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पुछियो त हिकिड़ी राति जे अंदरि उहो सॼो सफ़र तय करे अची रहिया, ही मके जा माण्हू मां हिन रोए ज़मीन में कहिड़ो इंसान आहे जेको मुंहिंजी तस्दीक़ कंदो? त ॿुधायो वञे थो जिब्रील अमीन फरमाईंदा, सिद्दीक़ अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु तव्हांजी तस्दीक़ कंदो। ऐं अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जे बारे में सिद्दीक़ जा अल्फाज़ केरु ॻाल्हाए रहिया आहिनि? सैयदना जिब्रील, जेको जिब्रील अलैहिस्सलाम खे जेको फरिश्तनि जो अॻुवाण आहे, ओहो अल्लाह रब्बुल आलमीन जे हुक्म सां इहा ॻाल्हि चई सघे थो जो अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, अल्लाह रब्बुल आलमीन जा जेके फरिश्ता ला यासून अल्लाह मा अमरहुम व यफअलून मा युमरून, ज़रे बराबर अल्लाह रब्बुल आलमीन जी नाफ़रमानी कंदा, जेको अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां उनखे हुकुम मिले थो उहो ई कंदा।
हुन खां बाद पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ज़मीन ते अचनि था ऐं इहा ॻाल्हि कंदा त हिकिड़ी राति जे अंदरि बैतुल्लाह खां मस्जिद अक्सा हुतां खां बाद आसमाननि जो सैर मके जा माण्हू मश्करी कनि इन शइ खे मश्करी सम्झो मज़ाक उॾाइण लॻा ताड़ियूं वॼाइण लॻा सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जंहिं महिल ॿाहिरि निकिरंदा हुनखे चवंदा त हिकिड़ो शख़्स जेको आहे दावा करे त आऊं जेको हिकिड़ी राति जे अंदरि बैतुल्लाह खां मस्जिद अक्सा हुन खां बाद आसमाननि जो सैर छा इहा शइ मुमकिन आहे सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाया इहा शइ मुमकिन कान्हे फरमाई तव्हांजो दोस्त जेको आहे इहा ॻाल्हि करे रहियो आहे त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाईंदा त जेकॾहिं इहा ॻाल्हि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बान अतहर मां निकितल आहे त हिन में ज़रे बराबरि मूंखे शक कोन्हे को सिद्दीक़ जी माना छा आहे यानी सचो सिद्दीक़ जी माना आहे सचो ऐं सचाई जी तस्दीक़ कंदड़ त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन मौक़े ते न पर मरूफ़ रिवायत आहे जेको पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जबल उहद जे बारे में फरमाया जंहिं महिल उन ते चढ़िया सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु सैयदना उस्मान रज़ियल्लाहु ताला सैयदना अली रज़ियल्लाहु ताला अन्हु त पाण जेको जबल उहद जेको आहे लुॾण लॻो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिन जबल उहद जे बारे में फरमायो त युहिब्बु व नुहिब्बु ही असां सां मोहबत करे वासी हुन सां मोहबत कयूं था त जंहिं महिल जबल उहद ते चढ़िया ओॾी महिल जबल उहद लुॾण लॻो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जबल उहद खे छा चयो उसबुत उहद रुकिजी वई तुंहिंजे मथां हिकु सिद्दीक़ नबी आहे हिकु सिद्दीक़ आहे ऐं ॿ शहीद आहिनि ॾिसो त इहो सिद्दीक़ियत जो लफ़्ज़ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी ज़बान अतहर सां ॾिनो ऐं इहो ईअं कोन ॾिनो यानी अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ़ां इहो हुकुम मिलियो त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु हर मौक़े ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु आहे ऐं जंहिं महिल पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत जो ऐलान कयो सभ खां पहिरीं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणण वारा केरु सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला ऐं उन खां बाद इन जी दावत खे आम करण में केतिरे क़दुरु किरदार हुयो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जो इहा दावत ॾींदा उन्हनि दावत सां वॾा वॾा सहाबा जेके 9 सहाबा ईमान आणींदा जेके रहबरो रहनुमा बनिया जिन उम्मत जे वागुनि खे संभालियो ऐं उन्हनि 9 मां 6 जेके आहिनि अशरा मुबशरा जिन खे जन्नत जी बिशारत मिली क़ुर्बानीअ जे हवाले सां जेकॾहिं ॾिठो वञे त माली हवाले सां जानी हवाले सां सरे फ़हरिस्त हूंदा सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला तबूक जे मौक़े ते ॾिसो सभ जो सभु माल खणी अचंदा सैयदना उमर रज़ियल्लाहु ताला अधु माल खणी अचे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पुछनि था मां अब कई दया अबू बकर अबू बकर पोइ हिते छा छॾियो फरमाए अल्लाह ऐं हुनजे रसूल जो नालो छॾे यानी माल जे अंदरि बि सभ खां वधीक सबक़त ऐं जान जे हवाले सां बि सभ खां अॻियां जो अली रज़ियल्लाहु ताला अन्हु खां पुछो वियो त तव्हां ॿुधायो त बहादुर में बहादुर तरीन इंसान केरु आहे अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जी अखियुनि मां पाणी अची वियो फरमाई मूंखां जेकॾहिं बहादुर में बहादुर तरीन इंसान जे बारे में पुछणु चाहियो त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेॾी महिल इहा दावत ॾियनि था हिकिड़े अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत कयो ऐं उन जे मुक़ाबले में जेके बि बुत आहिनि खे छॾे ॾियो त मके जा जेके मुशरिक आहिनि सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां टुटी पवंदा सैयदना अली रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाईंदा केरु वेझो न वियो पर वेझो जेकॾहिं वियो तो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु
छाजे करे जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वालिहाना जे करे का मोहब्बत हुई तो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जी हुई। ऐं वञी करे मके जे मुशरिकनि खां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां छॾाईंदा ऐं अल्फाज़ चवंदा त छा हिन शख़्स खे तव्हां सिर्फ़ इन ई जे करे मारियो था? अतक़्तुलून रजुलन अन यक़ूल रब्बी अल्लाह, छा हिन शख़्स खे सिर्फ़ इन ई शइ जे करे तव्हां मारियो था? हिन जी हिकिड़ी दावा आहे त अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत। उन खां बसि सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु खे मारे वञे थो। महरूफ़ वाक़िया ॿुधंदा थो जेको बेहोश थी वञनि था, बेहोश खां बैदि जेकॾहिं होश में अचनि था त पंहिंजे खाधे जी कान्हे, पंहिंजनि ज़ख़्मनि जी कान्हे, ज़बान अतहर ते जेकॾहिं कलिमात आहिनि त पुछनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कहिड़ी हालत में आहिनि ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिलणु चाहींदुसि। दिलि जे अंदरि हुब आहे, तमन्ना आहे, हिकिड़ी ख़्वाहिश आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कहिड़ी हालत में आहिनि। यानी सदाकत तस्दीक जे अंदर बि सरे फ़हरिस्त, माल जी कुर्बानी अची वञे तॾहिं बि सरे फ़हरिस्त, जान जी कुर्बानी अची वञे तॾहिं बि सरे फ़हरिस्त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु। इन खां अलावा जेको मोहम्मद बिन जाफ़र जंहिंखे मोहम्मद बिन अली इमाम बाकर चयो वेंदो आहे, उन खां पुछो वियो अनिहाया वल बिदाया जे अंदरि सवाल करण वारो सवाल करे थो त छा तलवार जे मथे इंसान चांदीअ सां सींगारे सघे थो, ज़ेवरात सां सींगारे सघे थो? इमाम बाकर चयो हा, उनखे सींगारे सघे थो। इन जो को दलील सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजी तलवार खे ज़ेवरात सां सींगारे या चांदीअ सां सींगारींदा तो शख़्स जेको आहे ॾमरजी वञे थो ऐं सवाल करे थो छा तव्हां बि अबू बकर खे सिद्दीक़ चओ था? उन खां बाद जंहिंखे इमाम बाकर चयो वेंदो उहे उथी विहनि, सुतल हा उथी विहंदा, क़िबले ॾांहुं मुंहुं करे चवंदा नाम सिद्दीक़, नाम सिद्दीक़, हा हू सिद्दीक़, हा हू सिद्दीक़, हा हू सिद्दीक़। फमन लम यकुल सिद्दीक़, जेको इंसान हिन खे सचो कोन थो चए, सिद्दीक़ कोन थो चए, अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े इंसान खे दुनिया जे अंदरि बि कूड़ो करे, आख़िरत जे अंदरि बि कूड़ो करे। फला सद्दक़ अल्लाहु लहू क़ौलन फिद दुनिया वल आखिरह, अहिड़े इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया में भी कूड़ो करे, आखिरत में कूड़ो करे। जेको इंसान सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु खे सिद्दीक़ कोन मञे, ओ सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु हर मौके ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु इसरा व मेराज ॾिसो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेकॾहिं को सफ़र जो साथी त जिब्रील अमीन, ऐं दुनिया जे अंदरि जेकॾहिं सफ़र ॾांहुं मदीने ॾांहुं हिजरत कंदा त सफ़र जे लाइ मुंतखिब कंदा त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला। ऐं जंहिं महिल गार जे अंदरि वञी करे रहनि था ऐं जिब्रील पाण अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाईंदा ते अल्लाह जे रसूल जेकॾहिं हिन असांखे ॾिठो त हीअ असांखे नुक़सानु पहुचाईंदा, इज़ यक़ूलु लिसाहिबी ला तहज़न इन्न अल्लाह मअना, ऐं पंहिंजे साथीअ खे जॾहिं हुन चयो त ग़म न कर, अल्लाह रब्बुल आलमीन असां सां गॾु। हाणे हिते ॾिसो सहाबियत जो लक़ब अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान मुक़द्दस जे अंदरि वॻंदा। तव्हां सैयदना मूसा अलैहिस्सलाम खे ॾिसंदो, हुनजो लश्कर जंहिं महिल फिरौन ऐं हुनजा हवारी हुनजे पुठियां लॻा, मूसा अलैहिस्सलाम सां गॾु जेके साथी आहे उन्हनि चयो त अॼु त असां फासियासीं, अॼु त असां पकड़िया वेंदासीं। मूसा अलैहिस्सलाम छा फरमायो, इन मई रबी, मुंहिंजो रब मूं सां गॾु आहे। हिते वाहिद जो सिको त मूसा मुंहिंजो रब गॾु आहे, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुतकल्लिम जो सिको इस्तेमाल कयो, ला तहज़न इन अल्लाह मअना, अल्लाह रब्बुल आलमीन असां सां गॾु आहे। इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जी फज़ीलत त एतिरे क़दर अल्लाह रब्बुल आलमीन जिन महिल हे आयतूं नाज़िल फरमायो अलिफ लाम मीम गुलिबतिर रूम, त रूमी जेके आहिनि ईरानी जेके आहिनि रूमिन जे मथां ग़ालिब अची विया,
ईरान जेको वॾो ताक़तवर मुल्क, जहिड़ी तरह हींअर अमेरिका खे सम्झो वेंदो आहे, वॾी स्टेट सम्झो वेंदो आहे, ऐं चयो वेंदो आहे असां जीअं चाहियूं तीअं कयूं। पर अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं का बि ताक़त बीहो कोन सघे। कहिड़ी वॾी दावा करण वारो, केतिरे क़दुरु टेक्नोलॉजी, उनजे बावजूदि ॾिसो अमेरिका जो जेको शहर लॉस एंजलिस, जंहिंमें बाहि भरी ऐं दुनिया जो ख़ूबसूरत तरीन शहर, जंहिंमें अमीर तरीन माण्हू रहंदा, उहा बाहि जंहिं महिल भरी त हुनखे विसाइण जी कोशिशि कयूं, बाहि विसामे कान वई। जंहिं डोनाल्ड ट्रम्प चयो त जेको इक़्तिदार में अचण खां पहिरीं चींदा आहियूं फलस्तीन जेकॾहिं हमास वारनि इसराइल जा कैदी आज़ादु न कया त हुनखे जहन्नम बनाए छॾींदा, पर अल्लाह रब्बुल आलमीन ख़ुदि हुनजे जेको ख़ूबसूरत तरीन जेको शहर हो हुनखे जहन्नम बनाए छॾियो। त अहिड़ी तरह ईरानी जेके आहे उन्हनि खे पंहिंजी ताक़त ते उबूर हो। असां ताक़त जे अंदरि, असले जे अंदरि असां सां केरु मुक़ाबिलो करण वारो कोन्हे को, जंहिं महिल अल्लाह रब्बुल आलमीन क़ुर जूं आयतूं नाज़िल फरमायूं त ईरानी जेके रूम ते ग़ालिब ईंदा, ऐं उनखां बैद अन क़रीब वरी जेके रोमी आहिनि उन्हनि जे मथां, ईरान जे मथां ग़ालिब अची वेंदा। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जंहिं महिल पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मथां या वही नाज़िल थी ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन माण्हुनि खे बयानु कई त साॻे मके या मुशरिक जेके आहिनि मश्करी करण लॻा, हिनखे मज़ाक़ सम्झंदा, छा ही हिननि सां मुक़ाबिलो कंदा? पर सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि अचंदा ऐं चवंदा त तुंहिंजो साथी जेको आहे कहिड़ियूं ॻाल्हियूं करे? सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा जेके हीअ अल्लाह रब्बुल आलमीन जी वही आहे ऐं मुंहिंजो हिन ते पूरो यकीन आहे त हिकु ॾींहुं उहो ईंदो जो ईरानी जेके आहिनि वरी जेको मग़लूब थी वेंदा ऐं रोमी हुनजे मथां ग़ालिब ईंदा। ऐं मके जा मुशरिक चवंदा त जहिड़ी तरह अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जहिड़ी तरह तव्हां अहले किताब, अहिड़ी तरह हू अहले किताबनि, जहिड़ी तरह हू मग़लूब थिया अहिड़ी तरह तई मग़लूब थी वेंदो। पर अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो अल्लाह रब्बुल आलमीन जे आयतुनि जे पको ऐं यकीन, इन जे करे हुनखे जेको पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, दुनिया जे अंदरि जेकॾहिं कंहिंखे खलील बनाया त अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे बनाया, पर अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे पंहिंजो खलील बनाए छॾियो आहे। खलील चइबो छा खे आहे? खलील ओहो जंहिंमें ज़र जेको एतिरो यकीन, हुन यकीन में ज़रे बराबर का कमी न हुजे, को ऐब न हुजे, का घटिताई न हुजे। यानी अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु कुल्लत जे आला अरफा दर्जे ते फ़ाइदा, जंहिंजे दिल जे अंदरि को माली या जानी को मफ़ाद न हुजे, त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदो त हिकु ॾींहुं ईरानी मग़लूब थींदा ऐं असांखे बि अल्लाह रब्बुल आलमीन फतह ॾींदो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जेको फतह जा वादा कया आहिनि, हिन जी शइ सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु तां शर्त लॻाईंदा ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जेके अल्फाज़ फी बिज़ सिनीन, यानी जेको सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो 7 सालनि जे अंदरि मग़लूब थींदा ऐं अल्लाह रब्बुल आलमीन इहो करे ॾेखारे। ऐं उनखां बाद बदर जे मौक़े ते तव्हां ॾिसो त अल्लाह रब्बुल आलमीन मुस्लमान खे ग़लबो अता फरमायो। त सैयदना अबू बकर से चवण जो मक़सदु इहो आहे त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको सदाकत जे अंदरि, सिद्दीक़ियत जे अंदरि बि आला ऐं अफ़ज़ल ऐं अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जानिसार हर मौक़े ते। सिर्फ़ इहो न पंहिंजा त ठहियो, पर परावन खे बि ख़बर आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद जेकॾहिं मक़ाम कंहिं शख़्स खे हासिल आहे त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हासिल आहे।
अबू सुफियान अञा ईमान कोन आंदो, पर जंहिंमहिल रसूलुल्लाह जेके बदर जे मौक़े ते सैयदना जंहिंमहिल अबू सुफियान इहो आवाज़ ॾियंदा छा तव्हां में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मौजूद आहिनि, हालांकि जेकॾहिं ॾिठो वञे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त हुन जेको जवाब ॾिनो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो हुनखे जवाब न ॾियो। उन खां बाद फरमाई छा तव्हां में अबू बकर सिद्दीक़ मौजूद आहे, हालांकि मुस्लमान कोन हो पंहिंजा त छा पर परावन खे बि ख़बर आई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद जेकॾहिं काइनात जे अंदरि अफ़ज़ल तरीन इंसान जेकॾहिं आहे त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु, हालांकि उन्हनि में मौजूद ॿिया सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन बहा, पर अबू सुफियान जेको नालो वरितो हुयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जो नालो वरितो। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात खां बाद साबित क़दम जेको रहिया, हालांकि सभ खां अव्वलीन तरीन मोहब्बत पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वालिहाना मोहब्बत हर मौक़े ते गॾु, पर उन जे बावजूद सब्र और इस्तिक़ामत जो खे अपनाए करे उम्मत मुस्लिमा जे वागुन खे संभालियो ऐं उन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद जेके फितना थिया सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जो बहितरीन नमूने सां मुंहुं ॾिनो, माने ने ज़कात सां जिहाद कयो ऐं लश्कर उसामा जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ियादत में वञी रहियो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु उन साॻे लश्कर खे मोकिलियो। माण्हू जेको उन वक़्त जे सहाबा जेको इख़्तिलाफ़ कयो सैयदना अबू बकर सिद्दीक़ सां, हालात एतिरा साज़गार कोन्हे के तव्हां सैयदना उसामा खे न मोकिलियो, जेकॾहिं मोकिलणो आहे त हुनजी क़ियादत में न मोकिलियो, कंहिं ॿिए साहब खे मोकिलियो। पर सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो जंहिं शख़्स जो इंतिखाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कयो आहे उन खे आउं पोइ न अताईंदुसि। ऐं सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु सैयदना उसामा जी क़ियादत में लश्कर मोकिलींदा ऐं उहो फातह जी सूरत में वापसि मोटी अचे त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु सदाक़त जे अंदरि दोस्तीअ जे अंदरि माली हिसाब सां हर मौक़े ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हा। एॾिन वॾिन क़ुर्बान जो अल्लाह रब्बुल आलमीन खे नेमल बदल ॾिनो जो के सहाबा जेके किन सहाबा जूं ॿ पुश्तूं जेके आहिनि सहाबीअ जे शर्फ़ सां उनखे हासिल आहे, के सहाबा अहिड़ा आहिनि जिन जूं टे पुश्तूं जेके आहिनि सहाबीअ जो शर्फ़नि खे हासिल आहे, पर सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु ओ सहाबीअ जेके जिन जूं चार पुश्तियूं आहिनि सहाबीअत जे मनसब ते फ़ाइल त अल्लाह रब्बुल आलमीन खे बहितरीन हुनजो नेमल बदल ॾिनो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला असांजे अमलनि जी इस्लाह कंदा फरमाए, ख़ात्मो बिल ख़ैर ईमान दे करे असांजूं दुआऊं इबादत वारे यादूं पंहिंजे बारगाह इलाही में क़बूल मक़बूल अता फरमाए ऐं क़यामत जे ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जो साथ ऐं रफ़ाक़त अता फरमाए।